नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां सवाल थी पुछां। हा त कथाउनि में ॿुधंदा आहियूं हा कि सीता खे पंहिंजी पवित्रता हा साबित करण लाइ अग्नि परीक्षा ॾियणी पई। हा त उन अग्नि परीक्षा जो छा मतिलबु आहे? हा ॾिसो, हिन जे लाइ परमात्मा बाप चवंदा आहिनि कि हाणे दुनिया में जेका विकार था हलनि न, जी, उन विकारनि जो ई 10 शीशनि जो रावण ठाहे करे जलाईंदा आहिनि। जी, विकार मतलब काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। जीअं पाण कल्ह ॿुधायोसीं न, भई सतयुग में सुख शांति जो जीवन हूंदो त हुतां जी प्रवृत्ति मार्ग जो सिंबल विष्णु आहे। हितां जी प्रवृत्ति मार्ग जो सिंबल रावण आहे। स्त्री पुरुष में जॾहिं विकार हूंदा तॾहिं हुननि जी घर परिवार वधंदो आहे, मतलब विकारनि सां ई। जी, विकारनि सां ई सभु कम हलंदा आहिनि। त परमात्मा बाप चवंदा आहिनि कि तव्हां आत्मा आहियो, मुंहिंजे राम जी सीता ई आहियो। सीता केरु हुई? परमात्मा, जेकी राम जी ॾेखारींदा आहिनि न, सीता राम जी पतिव्रता पत्नी हुई। त उहो त्रेता वारो राम अलॻि आहे। इहो परमात्मा राम जी पाण सच्ची सच्ची सीता ई हुयासीं, जेकी पूर्ण निर्विकारी हुयासीं। हाणे परमात्मा जी सभी आत्मायूं रावण अर्थात विकारनि जी कैद में आहिनि। सभिनि आत्माउनि में हाणे विकार आहे न, त सभिनि आत्माउनि में हाणे विकारनि जे कारण आत्मायूं रावण जी कैद में आहिनि। त हाणे परमात्मा बाप चए थो, तव्हां जॾहिं सभी आत्मायूं पंहिंजे पाण खे पहचानदव ऐं मूंखे निराकार रूप में, सच्चे सच्चे राम खे निराकार रूप में यादि कंदव त तव्हां सभु रावण जी जेल मां छुटिजी वेंदव। छुटिजी वेंदव अर्थात तव्हां पावन ठही वेंदव। विकारनि जे वश पाण पाप आत्मायूं ठही विया आहिनि। परमात्मा जी शक्ति सां आत्मा पावन ठही वेंदी। पावन अर्थात शुद्ध, पवित्र, त इहे थी वेंदी। त जेको ॾेखारींदा आहिनि न, सीता अग्नि खां पास थी, कि हुनखे पंहिंजी पवित्रता जो ॾियणो हुयो प्रूफ कि मां पवित्र आहियां। उनजो यथार्थ मतलब आहे कि हाणे परमात्मा जी यादि रूपी अग्नि, अग्नि में पाण कुझु बि विझंदा आहियूं तेज अग्नि में, त सभु कुझु जलिजी वेंदो आहे। परमात्मा जी एतिरी पक्की यादि हुजणी खपे, ॿियो कोई बि यादि न अचे, सिर्फ़ु हिकु मां आत्मा, मुंहिंजो परम पिता परमात्मा, मुंहिंजो राम। त जॾहिं इहा यादि आत्मा ते ईंदी तॾहिं आत्मा पावन ठहींदी। ऐं पावन ठही करे परमात्मा बाप सां घर वेंदी, पोइ वापसि ईंदी। त इन जो अर्थ हुननि कढी छॾियो कि सीता खे अग्नि जे रूप में पास, त हुननि अग्नि खे कैच कयो। भई परमात्मा चए थो यादि रूपी अग्नि, यादि तव्हांजी एतिरी हुजणी खपे कि हुन यादि सां तव्हांजी आत्मा पावन ठही वञे, अर्थात तव्हांजी आत्मा जो सभु बुराइयूं, विकार आदि भस्म थी वञनि, ख़तम थी वञनि। त हुननि हिन भस्म थियण जे मतलब खे, योग अग्नि खे हुननि उहो आग लिखी छॾी अथई कि सीता आग खां पास थी। सीता कोई शरीरधारी सीता न आहे, ये आत्मा परमात्मा की यादि यादि जी अग्नि सां उहो पावन ठही, पवित्र ठही, शुद्ध ठही। ठीकु आहे। त हाणे हिन जो मतिलबु आहे कि पाण आत्मायूं, परमात्मा राम जी आत्मायूं वरी खां पावन ठहूं थियूं परमात्मा जी यादि सां। ठीकु आहे। जी दीदी। थैंक यू।